इस्लाम कोट अवॉर्ड शो लसड़न के चेक करण वारो ॾींहुं तयार खणो पंहिंजा हेडफोन हलूं था लौंडी बादन वटि पहिरीं ॻाल्हि त इहे कहिड़ा चुतिया आहिनि जेके माना इहे टिकटॉक अवॉर्ड शो रखनि था माना छा टैलेंट आहे हिननि में टिकटॉक में कहिड़ो टैलेंट आहे यार जेको ही चुतिया पिया कनि था रुगो कॾहिं इहे ॿ नंबर छोरियुनि खे चकले मां खणी अची उन्हनि खे इहे टिकटॉक ठाराए वरी उन्हनि अवॉर्ड शो ॾियनि था जेके इहे रंडीबाज़ी कनि था ॿिया वरी इहे आहिनि लौंडेबाज़ ऐं लसड़नि जे पोयां ख्वार थी इहे अवॉर्ड शो रखनि था त हलो हली लसे जो टैलेंट ॾिसूं था करन पिरी राशा खाशा सोना हथ हिको ई रखे इन्हीं के सिंध में चुतिया माण्हू वांदा माण्हू इन्हनि खे स्टार ठाहे अवॉर्ड ॾींदा आहिनि हाणे इहो टैलेंट हुयो माना इहो घुमण ऐं लिपसिक करण इहो टैलेंट आहे ॿुधी नथा मरो तव्हां गैरत नथी अचे तव्हांखे छा कनि था कहिड़ो हिननि सिंध फतेह कई आहे जेको अवॉर्ड था ॾियो तव्हां कहिड़े हिसाब सां अवॉर्ड था ॾियो छा टैलेंट आहे माना हिननि सिंध जे लाइ छा कयो आहे पाकिस्तान जे लाइ हिननि छा कयो आहे कल्ह खां वठी टटो ई खाई विया आहिनि सफ़ा के वरी चुतिया इन छोकिरे जे हिमायत में पोस्टूं पिया कनि सिंधी ॿोली जो हिननि जनाज़ो कढी छॾियो आहे सिंधी लिखण